सिंध टीवी नेटवर्क जे सॾ खां पोइ सिंध में सकाफ़ती सरगर्मियुनि जो सिलसिलो जारी आहे। जाम नवाज़ली वेझो ॻोठ रहिस हाजी खान मरी में सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान हेठि मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में हबीब मरी, यासिर मरी, हाजी खान, उमर जोणे जे सूफ़ी रागी बरकत फ़कीर, सैयद गुल हसन शाह, अनवर मरी, सैयद दीदा शाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी दौरान सूफ़ी फ़नकारनि गीत ॿुधाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे जुमाए छॾियो। उन मौके ते अॻवाननि चयो त सिंध टीवी नेटवर्क सकाफ़त खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे, जंहिं ते हू भेटा पेश कनि था। अॼु जेका आहे सा हीअ कचहरी बि जेका आहे सा मच कचहरी सभिनी दोस्तनि सां जेका आहे सा हिते हाजिन खान मरी जे ॻोठ में सिंध मरी इताब जे तरफ़ां जेका आहे सा मुनक़द कई अथऊं। सकाफ़त आहे, हीअ धरती लतीफ़ सरकार जी आहे, हीअ धरती कलंदर जी आहे ऐं हीअ असांजी पुराणे ज़माने खां वठी वॾनि खां वठी हीअ रस्मूं हलंदियूं हुयूं ऐं सॼी राति कचहरियूं हलंदियूं हुयूं, जंहिंमें ॾोर बैत कहाणियूं सॼी राति हलंदियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु नौजवान तबिको जेको आहे सो उन पंहिंजी सकाफ़त खे गॾु खणी हली रहियो आहे ऐं इंशाअल्लाह हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि असांजे सिंधनि ताईं वेंदियूं ऐं इंशाअल्लाह ताला हिन खे जेको पंहिंजी क़ौम हमेशह उजागर कंदी रहंदी। मच कचहरी जो मेन मक़सदु इहो आहे त हींअर सभु गॾिजी वेठा आहियूं, कचहरी कयूं पिया, मिलूं पिया। इलाही ॾींहंनि खां सभिनी जूं मसरूफ़ियातूं हूंदियूं आहिनि, को मिली कोन सघंदा आहियूं, त अहिड़ियुनि कचहरियुनि जे करे ई असां सभु गॾु थींदा आहियूं।